नाज़रीन ही अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त हैदराबाद पुलिस मुबैना ॿिनि मुक़ाबलनि में 3 ॼणनि खे हाफ फ्राई करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार हथ कया विया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे GM चांडियो। GM छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद के कासमदार इलाके में कार जो मोटरसाइकिल से टक्कर थियो है। हादसे के नतीजे में एक जणो फौत थियो है। भिटाई नगर थाने जी हद वाधूआ रोड ते तेज़ रफ्तार कार के टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान मौके ते फौत थियो है। इतला ते भिटाई नगर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौती नौजवान जो लाश पंहिंजी तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ फौती नौजवान जो लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। भिटाई नगर पुलिस मूजिबि फौती नौजवान जी सुञाणप सैरिश नगर वासी 38 वरियनि जे इमाम दीन बुढ़े तौर थी आहे। भिटाई नगर इन हवाले से भिटाई नगर पुलिस जो चवणु आहे त कार ऐं मोटरसाइकिल खे पंहिंजी तहवील में वठी थाणे ते मुंतकिल करे छॾियो आहे ऐं वधीक जांच कई पई वञे। जी